त लियाकत साहब तव्हां इन्हनि खे खोड़ मतिलबु हिकिड़ो ब्रेक असांजो थी वियो, तव्हां खोड़ टाइम खां ॾिसो पिया, तव्हां छा ऑब्ज़र्व कयो, छा ॿुधाईंदो इन्हनि जे बारे में, कहिड़ी शख़्सियत जी मालिक आहे? ठीकु आहे, सभिनि खां पहिरियों त मां नाले ते वञा। हा, नुदरत ऐं जेको मुंहिंजो नालो आहे लियाकत। इन में जेके आख़िर में अहिड़ा अल्फ़ाबेट जेके हिकु लाइन ते अचनि, यानी कि ते बे पे हिकु लाइन ते अचनि, इहे माण्हू ॾाढा दुनियादार माण्हू हूंदा आहिनि। अच्छा, ही इलाही स्पिरिचुअल बि न हूंदा आहिनि ऐं इलाही ख़ुदि गर्ज़ बि न आहिनि। अच्छा, ठीकु आहे, ॾाढा ज़मीन ते रहंदा आहिनि, ग्राउंड रियलिटीज़ खे ही फेस कंदा आहिनि ऐं उन्हनि ग्राउंड रियलिटीज़ ते ई पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारींदा आहिनि। ठीकु आहे, उन्हनि ग्राउंड रियलिटीज़ में हाणे जीअं हिननि जेको पंहिंजो ज़िक्र कयो उहो इहो ज़िक्र कयो त मां 9th स्टैंडर्ड खां कमु शुरू कयो। सही, 9th स्टैंडर्ड जो मक़सदु या त बचपना ही उन 9th स्टैंडर्ड खां प्रोफेशनल थी वई। बिल्कुलु, हिन जी जेकी सोच आहे उहा प्रोफेशनल थी वई। इहा ॾाढी नंढी उमिरि आहे। हाणे वरी बि ॿुधायांव, उन प्रोफेशनल थियण जे बावजूदि नुदरत अॼु बि 9th स्टैंडर्ड में आहे। सही आहे। हिन जो उथण वेहण ॻाल्हाइण ऐं अंदर जो ॿार जेको आहे ओड़ो जो ओड़ो ई आहे। वॾो थिए ई नथो। न थींदो। अच्छा, न थींदो। ही सॼी उमिरि हीअ ख़ातून जेको आहे इहा ईअं ई रहंदी। ठीकु आहे, ऐं ज़िंदा रखण बि घुर्जे। सही, जिन माण्हुनि पंहिंजे अंदर जो ॿार तबाह कयो, ख़तमु कयो, उनखे मारे छॾियो, उहे माण्हू बि विया। हाँ, बिल्कुलु सही था चओ। हीअ छोकिरी 70-80 साल में बि कुराड़ी न थींदी। 70-80 साल में भी माण्हू चवंदा एवरग्रीन। यस, हिन जी हा, जेको तव्हां लफ़्ज़ इस्तेमालु कयो ॾाढो ज़बरदस्त इस्तेमालु कयो, ही हमेशह एवरग्रीन ई रहंदी। एवरग्रीन। उहो 9th स्टैंडर्ड जी छोकिरी हिन जे अंदरि जीअरी आहे ऐं उहा जीअरी रहंदी, हमेशह जीअरी रहंदी ऐं अॼु बि इन जो उथण वेहण ॻाल्हाइण उहो 9th स्टैंडर्ड में आहे। शी इज़ प्रोफेशनल। सही, शी इज़ प्रोफेशनल। ॻाए थी, ज़बरदस्त ॻाए थी। मूं ॿुधो, मां अदाकारी ऐं होस्टिंग न ॾिठी आहे, पर छो त ॻाल्हाए सुठो थी त इन करे लॻे थो त होस्टिंग बि सुठी हूंदी। ऐं वधी असल में जेकी शइ हूंदी आहे, होस्टिंग करण वारे माण्हू लाइ वोकबलरी ज़रूरी हूंदी। बिल्कुलु, ठीकु आहे। ऐं वोकबलरी ख़बर कॾहिं ईंदी आहे, जॾहिं तव्हां पढ़ो। बिल्कुलु, बग़ैर पढ़ण जे कुझु बि न आहे। ऐं हिन जेको रओ पातो आहे, इन जो मक़सदु बि इहो आहे त हिन जो अदब सां, इल्म सां किथे न किथे वास्तो आहे। पढ़े थी। सही ॻाल्हि आहे। आई कैन राइट, मैं भी पोइट्री भी करती हूँ। हो, वाह वाह, जबरदस्त। ठीकु आहे, तो ही किथे न किथे पढ़े थी। हिनखे पढ़ण जो शौक़ु आहे ऐं जॾहिं ही पढ़ंदी त हिन वटि वोकबलरी ईंदी ऐं जॾहिं वोकबलरी ईंदी त ही जेको इवेंट्स बि कंदी, लाइव बि ॻाल्हाईंदी ऐं सुठो ॻाल्हाईंदी। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधायां त हथ सां ही आर्टिस्ट न आहे। अच्छा, हा, माने हथ ॾाढा ऑब्ज़र्व कया, ही हथ सां आर्टिस्ट न आहे, हथ सां ही कन्वेंसर आहे, फायर आहे, हवा वारो कमु। अच्छा, हा, ठीकु आहे, फायर आहे। फायर असीं कन्वेंसर खे चवंदा आहियूं। कन्वेंसर असल में ॻाल्हाइण वारो माण्हू हूंदो आहे, ॻाल्हाइण जी जिथे ज़रूरत आहे उहा करे सघे थी। सही, पर इन में फायर जो लुक अचे थो। ओ सॉरी, वाटर जो लुक अचे थो। वाटर न आहे, फायर आहे, पर वाटर जो लुक अचे थो। अहिड़ा माण्हू ख़बर अथव छा कंदा आहिनि? अहिड़ा माण्हू एडवर्टाइजिंग एजेंसी हलाईंदा। एक और नया काम खोल बस सुभाणे का ही। ठीकु आहे, ही क्रिएटिव हूंदा आहिनि, क्रिएशन हिननि जी ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे ऐं ही फायर हूंदा आहिनि, हिननि जी सेलिंग पावर ॾाढी सुठी हूंदी आहे। अच्छा, ॻाल्हाइण जी पावर ॾाढी सुठी हूंदी आहे। ही सुठो प्रोजेक्ट ठाहे करे चङी तरीक़े सां सेल करे सघंदी। क्या बात तो है कोई आइडिया? बस अभी ये सब देख रहे हैं ना, आ जाओ बस एड एजेंसी रन करते हैं। हाँ, कर सकती हैं, बहुत तरीके से कर सकती हैं। अच्छा। और ये पावर इनके अंदर मौजूद है। अच्छा, अब जीअं मां स्टार्ट में ॿुधायो त ही जेको आख़िरी लफ़्ज़ आहे ते, मां ही दुनियादार छोकिरी आहे। दुनियादार जो मक़सदु तव्हां हिनखे इज़त ॾियो, इज़त वठो। ठीकु आहे, ऐं जेको माण्हू न वणंदो उन ॾे ही वेंदी बि न, उन सां जेको ज़िक्र बि न आहे। ठीकु आहे, पर भैया दिल जी लाइननि जी सिधी आहे, मां हिननि जो हथु न आहे ॾिठो ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो। अच्छा, दिल जी लाइननि जी सिधी आहे, स्ट्रेट आहे। खुद देख लो, इट्स नॉट अ बे टाइप, ये बे बनी हुई नहीं है। खुद देख लो, बे नहीं बनी हुई। ठीक है, लकीर है सीधी, बे नहीं बन रहा, नहीं बनती, नहीं बनती। एक मिनट, ब्रैकेट बन सकता है, बे नहीं बन सकती। मेरा बे बन रहा है।
ये मेरा कॉर्नर्स नहीं है, तो इसका मतलब क्या हुआ? कर्व नहीं है। शी इज इनोसेंट, शी इज मासूम। तो हम क्या मासूम नहीं है मतलब? ना, आप तो कभी भी नहीं। अल्लाह अकबर। सो यू आर इनोसेंट, यू आर मासूम। ऐं मासूम जो मक़सद इहो आहे त अहिड़ा माण्हू जेको एतबार कंदा आहिनि, अंधो Exactly. एतमाद कंदा आहिनि। अंधा एतमाद। हाँ, ऐं उन अंधे एतमाद में बार बार धोखा तो दिखाईंदा ये आहिनि। नहीं करना चाहिए ना। अब पता चल गया ना। ऐं अंधे एतमाद में बार बार धोखो खाईंदा आहिनि। अच्छा। हा, ऐं अहिड़नि माण्हुनि खे जीअं पंहिंजे शौक़ सां प्यार हूंदो आहे, इश्क हूंदो आहे, ईअं धोखे सां बि प्यार ऐं इश्क हूंदो आहे। त मिले धोखो। धोखो मिले। हे वो गाला छा, काफी दिन से मैं रोई नहीं हूँ, मुझे धोखा दो, रोना चाहती हूँ मैं। ही वो गाला। हिकिड़ो फिल्म हुई ॾाढी मशहूर पंजाबी, मौला जट। उनमें मौला जेको आहे, नूरी नथ जेको आहे, हिकु छत ते वेही करे पंहिंजो हिकिड़ो पुराणो ज़ख़्म आहे उनखे कुहाड़ीअ सां जेको खुरींदो आहे, चवंदो आहे सवाद ही नहीं आ रहा, लड़ाई नहीं हो रही है। हाँ, ही वो गाला। त ही जेको धोखे जी तलाश में हूंदा आहिनि, इन जो मक़सदु इहो आहे त जंहिं माण्हू उनखे धोखो ॾिनो आहे, उन ते ॿीहर एतबार करे सघंदो। कंदा वरी हो अची मना रोईंदो धोईंदो तो वरी तव्हां ओड़ा जोड़ा, ऐसा हुआ है तो एक्सप्रेशन से लग रहा है। हाणे ॿी शइ ॾिसो तव्हां हिन जे हथ में, जेकी उहा आहे इन जे दिमाग़ जी लाइन, ऐं उहे ॿ आहिनि, डबल आहिनि। ओ, ॾिसो डबल आहिनि। डबल लाइन। दिमाग की लाइन ये वाली होती है, ये वाली सेंटर वाली। हाँ, ये डबल है। ठीक है, हाँ हाँ है तुम्हारी। सही है। डबल डबल लाइन जो मकसद है, शी इज मल्टी टैलेंटेड, शी इज जैक ऑफ ऑल ट्रेड, शी इज हरफन मौला। जो काम दो जब दो कर लेती है, ना नहीं करती, फ्रॉम द फर्स्ट डे रिजल्ट प्रोड्यूस कर सकती है। शी इज बेस्ट प्रोड्यूसर। आप इसको काम दो, ये कर लेगी। अपने डायरेक्टर को हटाओ, खुद ठीक है। भेज दो। नहीं यार, जिसका ऐसी इससे बात वास्ता हो न हो। हाँ। लेकिन अभी तक जो दिमाग है वो 60% इस्तेमाल किया है, 40% इसने अपने आप को डब्बे में तो रखा हुआ 40 करेगी तो और क्या बचेगा, दूसरों के लिए भी तो बचाओ। 60 में इतना कुछ कर लिया माशाल्लाह। हाँ, तो अभी इनके पास बहुत पावर है, बहुत ताकत है। ये अपनी जो दिमाग है उसको बहुत अच्छे से इस्तेमाल कर सकती हैं। लाइफ लाइन एक्सीलेंट है, जबरदस्त है। लाइफ लाइन के पीछे इसके पास ब्लेसिंग लाइंस हैं। देखो बेटा, ये वाली जो है, दिस इज लाइफ लाइन, दिस इज लाइफ लाइन। ये जो कर्व आ रहा है, इसके पीछे एक छोटी सी लाइन और आ रही है। एग्जैक्टली। दिस इज ब्लेसिंग्स, आपके माँ और बाप। अल्हम्दुलिल्लाह। यू आर ब्लेस्ड, यू आर ब्लेस्ड। कमाओ अच्छा, नहीं लियाकत साहब कमाओ। हिकिड़ी ॻाल्हि पुछां थी इन ते। हिकिड़ो कमेंट मां पढ़ियो, जेको असां पाण प्रोग्राम कयूं था त असांजो जेको क्लिप्स वग़ैरह फेसबुक ते रखंदा आहिनि, त हिकिड़ो कमेंट लिखियलु हो त जेके ब्लेसिंग वारी तव्हां ॻाल्हि कंदा आहियो, त ही लाइन आहे त उन में लिखियलु हो त माउ पीउ जेको आहे, त माना तव्हां चवंदा आहियो तव्हां सां तव्हांजी माउ पीउ जी दुआ गॾु आहे, त हुननि लिखियो त माउ पीउ जी दुआ त सभिनी सां गॾु हूंदी आहे, त इन में माना नयो छा आहे? हाँ, मां तव्हांखे ॿुधायां थो। अगरि इहो लिखियलु आहे उन ते, उन जो जवाबु ॾियणु ज़रूरी आहे। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां त पूरी दुनिया में माण्हू दुआ कनि था। हा बिल्कुलु। तव्हां बि दुआ कयो था, मां बि कयां थो, ही बि करे थो, मां बि कयां थो। छो नथियूं क़बूल थियनि? सही। ठीकु आहे, नथियूं क़बूल थियनि। असां वरी जेको दुआ कयूं था, नथियूं क़बूल बार थियनि। बार कयूं था, बार बार कयूं था, हाँ, बिल्कुलु। नथियूं क़बूल थियनि। बिल्कुलु। हिकिड़ी दुआ अहिड़ी आहे जो सॼी काइनात करे थी, उहा क़बूल ई नथी थिए कि नीस तो नाबूद कर दे। हिकिड़ो मुल्क आहे, उन लाइ चवंदा आहियूं नीस तो नाबूद कर दे। हर जुमे जी निमाज़ में कयूं था, नथो नीस नाबूद थिए। हर वॾे वॾे इज्तिमा में कयूं था, नथो नीस तो नाबूद थिए। हज ते वञी करे कयूं था, वरी बि नीस तो नाबूद नथो थिए। इन जो मक़सदु इहो आहे त दुआ जी क़बूलियत जो टाइम हूंदो आहे। उहा दुआ जी क़बूलियत जी फ्रीक्वेंसी हूंदी आहे। सही। हिन जी फ्रीक्वेंसी पंहिंजी दुआ जी क़बूलियत जी फिक्स आहे। सही। ऐं जेको मां तव्हांखे चवंदो न ब्लेसिंग लाइन्स, माउ पीउ मां दुआ कंदो आहे, पर उहो तव्हां जेको आहे तव्हां सां रेजोनेट न कंदी आहे, तव्हां सां मिलंदी न आहे, तव्हां ताईं पुॼंदी न आहे। कॾहिं कॾहिं जेको दिलि चाहे कयो, जेॾी वञी धमालू विझो, तव्हांजो कमु न थींदो। सही। पर कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके नुदरत जहिड़ा, जिन जूं एक्टिवेट हूंदियूं दुआऊं, ऐं उहो जेको दुआ हिन जी जेकी आहे उहा एक्टिवेट आहे। एक्टिवेट। माशाल्लाह। अच्छा, चलो इहो बि भलो थियो, हाँ। कंहिंजी त दुआ क़बूल थिए थी। हा, ट्रेवल करे सघनि था, मल्टीपल ट्रेवल्स करे सघनि था, हिक खां वधीक ट्रेवल करे सघनि था। ट्रेवल पसंद? I love to travel. अच्छा।